जी तो एडवोकेट जावेद अहमद बुलेदी साहब के पंहिंजो कीमती वोट ॾेई ज़रूर कामयाब कंदा। पारा शाह मोहम्मद सोलंकी साहब, आबिद हुसैन बुलेदी, फयाज सोलंकी, अदनान बुलेदी और हसनैन बुलेदी की तरफा एडवोकेट जावेद अहमद बुलेदी साहब के पंहिंजो कीमती वोट 17 जनवरी ते ॾेई ज़रूर कामयाब कंदा। जियो एडवोकेट जावेद अहमद बुलेदी साहब, सदा जियो। जावेद अहमद सचो है लीडर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। बुलेदी साहब बार जो थींदो सदर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। हिमायत छो जो ॾींदो आ सबके मोहब्बत, समूरी बार जी अथस हिमायत, छो जो ॾींदो आ सबके मोहब्बत। जावेद अहमद सचो है लीडर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। बुलेदी साहब बार जो थींदो सदर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। सबको चवे थो पंहिंजो मट पाणा, मिठड़ो माण्हू सचो अॻवाणा, सबको चवे थो पंहिंजो मट पाणा। जावेद अहमद सचो है लीडर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। बुलेदी साहब बार जो थींदो सदर, खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह। खटे वींदो इंशाअल्लाह, खटे वींदो इंशाअल्लाह।